अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में वाध जी समरी रद्द करे छॾी। ओगरा पारां आलमी मार्केट में तेल जी क़ीमतुनि में तब्दीली सबबि वाध जी समरी वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिली हुई। ओगरा पारां पेट्रोल 29 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल 55 रुपया फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई। हुकूमत पारां क़ीमतूं वधाइण न वधाइण बाबति फ़ैसिलो। पंजाब जे ईंदड़ माली साल 2022-2023 जी 32 खरब 46 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश। सरकारी मुलाज़िमनि जी पगारुनि में 15% ऐं पेंशन में 5% वाध जो ऐलान। मज़दूर जी घटि में घटि पगार 20,000 मां वधाए 25,000 रुपया मुक़रर। सालियाने तरक़ियाती प्रोग्राम लाइ 22% इज़ाफ़े सां 685 अरब रुपया मखसूस किया विया। कुल आमदनी जो काथो 2,521 अरब 29 करोड़ रुपया लगाया वियो। गवर्नर पारां पंजाब असेंबली जो घुरायल बजट इजलास इकबाल पार्क लाहौर में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत हेठि थियो। अपोजिशन जे हिकु बि मेंबर शिरकत न कई। ॾखण पंजाब लाइ सालियानी तरक़ियाती प्रोग्राम जो 35%, 2 खरब 40 अरब सोशल सेक्टर लाइ मजमूई तौर 2 खरब 72 अरब 60 करोड़ रुपया ऐं 17 खरब 12 अरब रुपया जारी ख़र्चण लाइ मखसूस। वज़ीर आला अवामी सहूलत पैकेज तहत 2 खरब रुपयनि जो सस्तो अटो ॾियण जो फ़ैसिलो। बोर्ड जो ऑफ रेवेन्यू जो हदफ़ 44% इज़ाफ़े सां 95 अरब रुपया ऐं नॉन रेवेन्यू टैक्स जी मद में उगाड़ी जो काथो 163 अरब रुपया 53 करोड़ लगाया वियो। शहरी इलाइक़नि में स्टाम्प ड्यूटी जी शरह 1% वधाए 2% करण जी तजवीज़। 435 अरब 87 करोड़ रुपया पघारुनि ऐं 312 अरब रुपया पेंशन जी मद में रखिया विया। 528 अरब रुपया मक़ामी हुकूमतनि। सिहत खाते लाइ 4 खरब 85 अरब 26 करोड़ ऐं 4 खरब 28 अरब 56 करोड़ रुपया तालीम लाइ मखसूस। नाणे वारे वज़ीर अवैस लिगारी चयो आहे त तरक़ियाती बजट जो 40% समाजी शोबे ऐं 24% इंफ्रास्ट्रक्चर ते ॿधल आहे। नंढनि सूबनि में इक़्तिसादी ज़ोन मुकमल करण संदन पहिरीं अवलियत आहे। पाकिस्तान ऐं चीन माज़ी में हिक ॿिए सां निभायो आहे ऐं अॻिते बि बहितरीन कमु कंदा। रक्षई जे ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन ते चीनी टेक्नोलॉजी मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो रक्षई में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कंहिं बि ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन जो संदन पहिरियों दौरो आहे ऐं रक्षई ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन ते तरक़ियाती कमु जारी आहे। चीनी कंपनियूं पाकिस्तान कंपनियुनि जी जदीद टेक्नोलॉजी बाबति सहकार करे रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं चीन हिक ॿिए जे तजुर्बनि मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। पीटीआई मेंबरनि बजट तकरीर दौरान रंडक विझण जी कोशिश कई। पहिरियां हुल हंगामू, बाद में गारियूं ऐं मेंबरनि खे किताब उछलाए हया विया। असां इहो सभु कुझु बर्दाश्त न कंदासीं। पीटीआई मेंबर गार गंद ते लही आया। गुज़िरियल ॾींहुं जेको असेंबली में थियो इहो मुज़म्मत जोॻो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बजट में को बि नओं टैक्स न लॻायो आहे। बजट आइन ऐं रूल्स मूजिबि पास कई वेंदी। गैर तरक़ियाती बजट 70% आहे। गैर तरक़ियाती बजट मां 256 अरब रुपया मकानी खाते लाइ रखिया विया। सिहत खाते लाइ 75 अरब रखिया विया। सोशल सेक्टर में 18 अरब गिरांट रखी वई। 15 अरब रुपया औरतुनि जी माली सहायता बोर्ड मुतासिरनि जे लाइ रखिया विया। सिंध में घणियूं जायूं ख़ाली आहिनि। कुझु रुकावटुनि सबबि हू नौकरियूं न ॾेई सघिया। ईंदड़ साल 3700 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। 1 ग्रेड खां 4 ग्रेड जूं नौकरियूं आख़िरी मरहले में आहिनि। ईंदड़ साल समूरियूं जायूं भरियूं वेंदियूं। नेप्रा बिजली वधीक 42 पैसा महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि क़ीमतुनि में वाध 3 माही एडजस्टमेंट जी मद में 3 महीननि लाइ कई वई आहे। बिजली जी विच कंदड़ कंपनियुनि जी दरख़्वास्त ते नेप्रा बिजली महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी। वापेदारनि खां 3 महीननि ताईं 42 पैसा हर महीने ओगाड़िया वेंदा। फराकोगी जे ज़िक्र ते इमरान खान तड़पी थो पवे। पीटीआई क़यादत जे मौक़िफ़ में तज़ाद आहे। इमरान खान इंतकाम वठण खां सवाइ कुझु न कयो।
सूद समाज वफाकी वजीर मरियम औरंगजेब चयो आहे इमरान खान पंहिंजे खिलाफ साजिश खे छो लिकायो। इमरान खान परॾेही साजिश जो सोशो छॾियो। गुज़िरियल हुकूमत करप्शन जा रिकॉर्ड तोड़े छॾिया। इमरान खान मुल्क में डफेड़ पखेड़ण चाहे थो। इमरान खान कूड़ ॻाल्हाइण सबबि पंहिंजी मौत पाण मरी वई। इम्पोर्टेड हुकूमत 2 महीननि में तारीख़ी महंगाई कई। अवाम महंगाई के समुंड में बुड़ी रहियो आहे। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त मुल्क हक़ीक़ी आज़ादी लाइ वॾी अहम जदोजहद करे रहियो आहे। 25 मार्च ते पुरअमन एहतजाजी मार्च लाइ निकिता हुआ। संदन तैयारी न हुई पर हिन भेरे काल ॾींदुसि त मुकमल तैयारी सां निकिरणो आहे। PTI हिकु भेरो ॿीहर मुबैना अमरीकी साजिश जी जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। PTI अॻवान असद उमर श्री मज़ारी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान DGI-SPR जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त खेसि सम्झ में न पियो अचे त DGI-SPR खे इहा ॻाल्हि करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। DGI-SPR पाण चयो त फ़ौज खे सियासत खां परे रखो। संदन मुतालबो आहे त अदालती कमीशन जोड़ी वञे। ॿुधायो वञे त साज़िश जेकॾहिं हुई त उन में कहिड़ा माण्हू मुलविस हुआ। क़ौम जो हक़ आहे त हक़ीक़त ताईं पहुचे। इमरान खान ॿीहर सुप्रीम कोर्ट में ख़त लिखंदो त मामले जी जांच कई वञे। DGI-SPR हिकु भेरो ॿीहर PTI साजिश थ्योरी रद्द करे छॾी आहे। इदारनि जी जांच बैदि ISPR बयान ॾिनो आहे त PTI जो मौक़िफ़ कूड़ो हुजण ते ISPR जो बयान हतमी आहे। ज़बरदस्ती कूड़ खे सच नथो बणाए सघिजे। पूरी क़ौम इमरान खान जे दुबण मां मुल्क खे कढण जी कोशिश करे रही आहे। सिंध जे सूद समा वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो PTI अॻवान असद उमर ऐं श्री मज़ारी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दअमल। इलेक्शन कमीशन इमरान खान जे 2021 जी मिल्कियतनि जा तफ़सील जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन मूजिब इमरान खान जी 2020 जी भेट में 2021 में मिल्कियतनि में 6 करोड़ रुपयनि खां वधीक जो इज़ाफ़ो थियो ऐं इमरान खान 7 करोड़ रुपयनि जो कर्ज़ बि लाथो। दस्तावेज़ मूजिब PTI चेयरमैन इमरान खान 14 करोड़ 21 लख रुपयनि खां वधीक मिल्कियतनि जो मालिक आहे। 2020 में इमरान खान जी मिल्कियतनि जी कुल मालियत 8 करोड़ खां वधीक हुई ऐं मथसि 2020 में 7 करोड़ रुपयनि खां वधीक कर्ज़ बि हो। बुशरा बीबी वटि पाकपतन में 431 केनाल ज़मीन ऐं बनी गाला इस्लामाबाद में 3 केनाल जो घर आहे। FIA लाहौर मुस्लिम लीग खाफ जे अॻवान मोनिस इलाही खिलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल करे छॾियो। FIA इख्तियारियुनि जो चवणु आहे त जांच में शाहिदियूं मिलण ते केस दाख़िल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब मोनिस खिलाफ़ हुंडी ज़रिए रक़म परॾे मोकिलण जो इल्ज़ाम आहे। मोनिस इलाही जो चवणु आहे त हू अॻु बि अहिड़ियुनि इंतकामी कार्रवाइयुनि खे मुंहुं ॾेई चुको आहे। नून लीगी कुझु बि कनि हूअ इमरान खान सां गॾु बीठल रहंदो। हू शरीफ़नि जी असलियत खे सुञाणीनि पिया, उन लाइ कंहिं लालच में न आहियां। मोनिस इलाही केस ते कावड़ न करे हीअ इमरान खान जो तोहफ़ो आहे जेको शागिर्द इंक्वायरी जे नतीजे में साम्हूं आयो आहे। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान जे दौर में मोनिस इलाही जी गिरफ़्तारी जो फ़ैसिलो थियो हो। ही इंक्वायरी उन जे दौर में मुकमल थी हुई। हुननि गुज़िरियल हुकूमत में तयार फाइल ते कार्रवाई शुरू कई। ही समूरी इंक्वायरी इमरान खान मुकमल कराए फाइल रखी छॾी हुई। मोनिस इलाही निजी कंपनी ठाही जंहिं समूरा शेयर्स ख़रीद कया। मोनिस इलाही खे बाइज़त तरीक़े सां विहारे कागज़ ॾेखारिया वेंदा। केस में 2 ॼण नवाज़ भट्टी ऐं मज़हर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि सेनेट जो इजलास परवेज़ मुशर्रफ जी ॾे वापसी ते बहस। पीपल्स पार्टी जे सेनेटर यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त परवेज़ मुशर्रफ वापस अचे त हीअ संदसि घर आहे। सभिनी सां हिकु जहिड़ो रवैयो हुजणु घुरिजे। हू फ़ैसिलो करण वारा न आहिनि। परवेज़ मुशर्रफ ॿाहिरि वियो त खेसि को बि रोके न सघियो। गफ़ूर हैदरी चयो त परवेज़ मुशर्रफ ज़िंदगी ऐं मौत जी ॿवाटी ते आहे। हू जेकॾहिं चवनि त परवेज़ मुशर्रफ वापसि न अचे त इहो मुनासिब न हूंदो। सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त हर शख़्स लाइ हिकु जहिड़ो कानून हुजणु घुरिजे त मुल्क अॻिते वधे।
डॉलर की कीमत में वाध ऐं रुपए की बेक़दरी जारी। इंटरबैंक में डॉलर की कीमत तारीख़ की बुलंद तरीन सतह ते पहुंची वही। फॉरेक्स डीलर जो चवण है तो इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 4 पैसा महांगो थी 206 रुपया 56 पैसनि जो थी वियो। अमेरिका में पाकिस्तान के सफ़ीर मसूद खान की व्हाइट हाउस में अमरीकी सदर जो बाइडन से मुलाकात। पाकिस्तानी सिफारत खाने पारा जारी कल पधरनामे मूजिब मुलाकात में अमरीकी सदर जो बाइडन पाक अमरीका लागापा मजबूत बुनियादन ते अगते वधाइण जो अज़्म जो इज़हार कयो। पाकिस्तानी सफ़ीर मसूद खान चयो है तो पाकिस्तानी सिक्योरिटी वापार सीड़पकारी और सकाफत समेत समूरन मैदानन में अमरीका से गॾिजी कम करण जो ख्वाहिशमंद है। ॿियनि मुल्कनि जा 46 खन वधीक सफ़ीर भी व्हाइट हाउस से। जर्मनी में FATF जो इजलास पाकिस्तान पारा कल अगभराई जो जायजो वरतो वो। इजलास बर्लिन में 17 जून ताईं जारी रहंदो। परली मामलन के मुमलकती वजीर हिना रबानी खर FATF इजलास में पाकिस्तानी वफद की क़यादत कई। इजलास में FATF एक्शन प्लान तहत पाकिस्तान की अगभराई ते गाल बोल प्लेनरी इंटरनेशनल कोऑपरेशन रिव्यू ग्रुप ICR की सिफारिश जो जायजो वरतो वो। परली तर्जमान मूजिब पाकिस्तान के गिरे लिस्ट में निकरण जा इम्कान है। रोहिणी बरसा हथियारबंदन की फायरिंग नौजवान कतुल 6 जना जख्मी। बेड़ी चौक ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदन की फायरिंग में वाटाड़ू नदीम जतोई मारिजी वो। 2 ॿारनि ऐं 1 पुलिस एहलकार समेत 6 जना जख्मी थी पिया। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची मक़तूल जो मड़ ऐं जख्मिन के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मीरपुर खास में जमणाऊ केनाल में 5 ॾींहं पुराणो 50 वरे के शख्स जो लाश हथ। पुलिस लाश कढाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। फोती की सुञाणप न थी सघी। टंडे आदम के टहला आबाद वाले इलाके में घर अग्यां बीठल 18 महीनन जो नीगर पुरस्कार नमूने गुम। वारसन के अगवा जो शक। नासिर रजा शाह के वारसन मूजिब नीगर की गुमशदगी जो इतला थाने ते दिनो है। संदस गोला में मदद कई वने।